कारी गुल मोहम्मद मेंगल, नायब नाज़िम जामे अरबिया अनवारुल हुदा बांधी, मौलाना अनवर लाशारी, दादन खान चांडियो, मोहम्मद हुसैन ब्रोही ऐं ॿियनि प्रेस क्लब बांधी पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 12 मुहर्रमुल हराम ते रूट न हुजण बावजूद असांजे मदरसे साम्हूं ज़बरदस्ती मातमी जुलूस कढियो वियो ऐं मातमी जुलूस में मौजूद शिरक पसंदनि असांजे मदरसे मस्जिद ऐं घर ते पथराव कयो, जंहिं में मदरसे मस्जिद ऐं घर खे नुक़सान पहुतो आहे, पर इंतज़ामिया का बि कार्रवाई नाहे कई। हुननि इंतज़ामिया खां मुतालबो कंदे घुर कई त सरकारी मदहियत में मुलविस माण्हुनि मथां केस दाख़िल कयो वञे ऐं अहिड़नि शिरपसंदनि खे रोकियो वञे। असां आईंदा पंहिंजे मदरसे जे साम्हूं मातमी जुलूस खे गुज़रण न ॾींदासीं।